वालेकुम तव्हां सभिनी जी महिरबानी। वालेकुम सलाम। माशाअल्लाह। असांजे जनरल मुशर्रफ साहब जी महिरबानी जो तव्हां सभिनी खे अॼु हिते गॾु कयो आहे। तव्हांजी महिरबानी। लेकिन अॼु वॾे अफ़सोस सां मूंखे चवणो थो पए कि मां बलोचिस्तान जो हाल ॾिठो आहे। अलाए माण्हू कीअं था हिते रहनि, कीअं था हलनि, बुरे हालात में माण्हू हिते रहनि। माण्हू सियासत में थो अचे या घरां ॿाहिरि निकिरे थो, कोई बि कारोबार करे थो, कमु करे थो, इज़त जे लाइ थो करे। जिते तव्हांखे न इंसाफ़ मिले न इज़त मिले उते त माण्हू मजबूर थो थी पए, उहो ग़लति रास्ते थो हले। हुकूमत खे खपे जेतिरो बलोचिस्तान पोइते आहे, बलोचिस्तान जे हिस्से खां बि मथे ॾेई करे बलोचिस्तान वारनि खे अॻिते करे नौकरियूं ग़रीब माण्हू वठी नथो सघे। नौकरियूं सभु पैसनि ते विकामी थी वञनि, मेरिट आहे ई न। जॾहिं मेरिट न हूंदो ऐं पोइ असांखे उन हालात बहितर थियनि, उहो त नामुमकिन शइ आहे। ख़ुदा करे हिन मुल्क में मेरिट बि अचे, ग़रीबनि जी क़िस्मत सुधरे। माउ पीउ महिनत करे ॿार खे पढ़ाए थो, ओधर बि वठे थो, तालीम ॾियारे थो, उन खां पोइ नौकरी उनखे थी मिले जंहिंजा मार्क्स बि घटि आहिनि, जंहिंजा मार्क्स चङा आहिनि, उन वटि सिफारिश न आहे, नौकरी नथी मिले। तंहिंजे करे माण्हू बदिलनि था थियनि। ख़ुदा करे कि सिफारिश वारो निज़ाम ख़तमु थिए, सभिनी खे हिक ई नज़र सां ॾिठो वञे। असां वटि इंसाफ़ जो त तक़ाज़ो इहो आहे, ॾाढो केस थो दाख़िल करे मौत थो थी वञे, वरी पीउ थो केस विढ़े, पीउ बि मौत थो थी वञे, वरी हुनजी औलाद खे किथे वञी इंसाफ़ मिले। जॾहिं इंसाफ़ जो बि तक़ाज़ो असां इन ई क़िस्म जो आहे, त पोइ भलाई जी कहिड़ी माण्हू उमेद रखे। जॾहिं माण्हू ऑफिसर पंहिंजी वर्दी में आहिनि, कुर्सी ते वेठा आहिनि, उन्हनि खे ख़बर ई नथी पए जो छा पियो थिए। पोइ जॾहिं पंहिंजे उहिदे तां लहंदा आहिनि, मां सम्झां तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी न मुल्क खां ॿाहिरि था घुमी सघनि, न पंहिंजे मुल्क में किथे था घुमी सघनि। पोइ अहिड़ो कमु छो था कनि जो न पंहिंजे पाड़े वारनि खां सलाम दुआ खां बि हलिया वञनि, मुल्क खां ॿाहिरि वञनि त लिकंदा वञनि, मुल्क जे अंदरि बि न कंहिं ग़मी में अची सघनि, न कंहिं ख़ुशी में अची सघनि। फ़ाइदो इन शइ जो छा आहे? माण्हू इंसाफ़ सां हले, जॾहिं उहिदे तां लही वञे त हुनखे दुश्मन बि यादि करे जो बाबा इंसाफ़ वारो माण्हू हो, किथे वञे पोइ माण्हू उथी करे हुनखे हथ ॾियनि। अॼुकल्ह जो माण्हू लहनि था पंहिंजे उहिदे तां, माण्हू उन्हनि खे ॾिसी करे मुंहुं फेरे था बीह रहनि, मथां हथ ॾियणो पए। इहो असांजे पोज़ीशन आहे। इन पोज़ीशन में ई हर कंहिंखे पंहिंजी इज़त बचाइणी। ख़ुदा कंदो तव्हांजे लाइ, असांजे लाइ, इन मुल्क जे लाइ
बलूचिस्तान की आवाम के लाए, बलूचिस्तान के नौजवानों के लाए हुजूर पाक के सदके में चङो वक़्तु ईंदो। तव्हां बि दुआ कयो, उम्मीद चङी रखो, छो जे उम्मीद पंहिंजे रब में आहे। इंसान में कहिड़ी इंसान उम्मीद रखे। तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हां तकलीफ़ पई, तव्हांजा सभिनी जो शुक्रिया। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे ऐं बलूचिस्तान में इंसाफ़ मिले। अगर तव्हांखे इंसाफ़ मिलंदो, इज़त मिलंदी, त पोइ हिते लानत हुजे, काई बि शइ न रहंदी, काई बि प्रॉब्लम न हूंदी। जो अचे वई बेइज़ती कयो, हिकु ॿ दफ़ा बेइज़ती बर्दाश्त कंदो, उन खां पोइ भाॻी थी वेंदो। ख़ुदा करे तव्हां बलूचिस्तान में तव्हांखे इज़त बि मिले, इंसाफ़ बि मिले ऐं बराबरी जो हिकिड़ो तव्हां वटि निज़ाम बि हुजे। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे।